अवां की ख़बर ॾीं पिया ख़ासि अदालत फ़ैसिले में चयो त साइफ़र केस जी ॿुधणी अडियाला जेल में थींदी पर ॿुधणी ओपन थींदी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत अॼु सुबुह फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। जेल इख़्तियारियूं ऐं सिक्योरिटी इदारनि पीटीआई चेयरमैन जी पेशीअ ते सिक्योरिटी जो ख़दशो ज़ाहिर कयो हो। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। चेयरमैन पीटीआई जो साइफ़र केस में ॿीहर जेल ट्रायल थींदो। ख़ासि अदालत जो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। ख़ासि अदालत फ़ैसिले में चयो आहे त साइफ़र केस जी ॿुधणी अडियाला जेल में ई थींदी पर ॿुधणी ओपन थींदी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत अॼु सुबुह फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हुयो। जेल इख़्तियारियूं ऐं सिक्योरिटी इदारनि पीटीआई चेयरमैन जी पेशीअ ते सिक्योरिटी जो ख़दशो ज़ाहिर कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नसीर चारण खां। जी नसीर, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, ऑफिशियली सीक्रेट अदालत पीटीआई चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी जे बाबति ॿुधणी जेल में कजे या जेको आहे सो अदालत में कजे, इन बाबति जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो उनजो मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। ऐं मुख़्तसर जारी कयल फ़ैसिले मूजिबि जेको आहे सो पीटीआई चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ जेकी ईंदड़ ॿुधणी थींदी 1 डिसंबर ते, उहा जेल जे अंदरि थींदी। ऐं अदालत तरफ़ां इहे रिमार्क्स ॾिना विया आहिनि ऐं इहो हुकुमनामो लिखियो आहे त इहा जेकी ॿुधणी 1 डिसंबर ते कई वेंदी उहा ओपन हूंदी ऐं उन में अवाम ऐं मीडिया जा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि शिरकत करे सघनि था। ऐं ॻुझनि इदारनि तरफ़ां रिपोर्ट ॾिनी वई आहे त पीटीआई चेयरमैन खे जान जो ख़तरो आहे, जंहिं करे अदालत इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त जेको आहे सो पीटीआई चेयरमैन जे साइफ़र वारी केस जी जेकी ॿुधणी आहे उहा जेको आहे सो जेल जे अंदरि कई वेंदी। इन बाबति जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो अॼु सुबुह, उनजो मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी नसीर आगाह करण लाइ।